नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सुल्तानपुर खां ख़बर ॾींदा हलूं त सुल्तानपुर भरसां क़दीमी दरगाह हज़रत पीर बगो शेर बादशाह जी अगूणे सजादा नशीन ऐं दरवेश सफ़त इंसान हज़रत मियाँ हाफ़िज़ बरकत अली फ़कीर सरवर्दी जो 14 सालानो उर्स निहायत अक़ीदत ऐं एहतराम सां पिणु मल्हायो वियो। उर्स मुबारक जूं तक़रीबूं गुज़िरियल ॾियारे चेचड़ो जे क़दीमी क़ब्रिस्तान हज़रत पीर बगो शेर बादशाह ते दरगाह जे सजादा नशीन मियाँ आबिद हुसैन फ़कीर जी निगरानी में हेठि शुरू थियो, जंहिंमें पूरे सिंध समेत बलोचिस्तान खां संदसि अक़ीदतमंद ऐं मुरीद पिणु कई आया। उर्स मुबारक जे तक़रीब में जलसे जो पिणु इंतज़ाम कयो वियो, जंहिंमें नात ख़्वाननि हज़रात तोड़े उलमा इकराम हाजी खान मोहम्मद चाचड़ हाफ़िज़ अली अकबर मेहर हाफ़िज़ अमानुल्लाह शिरकत कई। महिमान ख़ास में घोटकी ज़िले सां तालुक़ रखंदड़ बुज़ुर्ग शख़्सियत सैयद ज़मीर हुसैन शाह जीलानी, मियाँ मुनसिफ़ अली ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। उलमा सगोरनि बुज़ुर्ग दीन जी ज़िंदगी ते रोशनी पिणु विधी ऐं नात ख़्वाननि हज़रात नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में मौलूद पिणु पेश कया। आख़िर में पूरे आलम इस्लाम मुल्क पाकिस्तान जी सलामती दुआ खैर पिणु घुरी वई ऐं पूरे आयल मेहमाननि में नगर पिणु तक़सीम कयो वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।